अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गजाला आबलो नाज़रीन आऊं अली रज़ा की नज़र विच सर वक्ताएं जी ख़ास ख़बरुन ते रूस तरफा यूक्रेन ते बे ॾींहुं बि बमबारी जारी। गादी शहर कैफ में क्रूज़ ऐं बैलिस्टिक मिज़ाइल सां हमला। यूक्रेनी अख़्तियारनि कैफ में रूसी जहाज़ किराइण जी दावा कंदे चयो आहे त रूसी जहाज़ तख्तगाह जे दारानस्तगी ज़िले ते किरायो वियो। यूक्रेनी सदर तरफ़ां रूस जे हमलनि में 137 माण्हू मारिजण ऐं 150 जे ज़ख़्मी थियण जी तस्दीक। चवे थो दुनिया रूस सां विढ़ण लाइ यूक्रेन खे अकेलो छॾे ॾिनो आहे, पर असां भरपूर मुक़ाबिलो कंदासीं। कैफ एयरपोर्ट जो कंट्रोल रूसी फ़ौज खे छॾाए वरितो आहे। वज़ीर आज़म जो रूसी दौरो कामयाब रहियो। रूसी सदर व्लादिमीर पुतिन सां मुलाक़ात में इस्लामोफोबिया, वालारियल कश्मीर, ख़िते जी सूरतहाल, अफ़गानिस्तान ऐं ॾखिण एशिया जी सूरतहाल ते ॻाल्हियूं। तवानाई शोबे में सहकार वधाइण ते बि ॻाल्हियूं थियूं। रूस सां गैस ख़रीदारी ते इतफ़ाक़ थियो आहे। पाकिस्तान गवादर में LNG टर्मिनल क़ाइमु करण जी दिलचस्पी ज़ाहिर कई। वॾे वज़ीर शाह महमूद कुरैशी जी मीडिया ब्रीफिंग। नामियारो बलोच क़ौम परस्त अॻवान अॻूणो MNA ऐं अॻूणो सेनेटर डॉक्टर अब्दुल हई बलोच रोड हादसे में फ़ौत थी वियो। डॉक्टर अब्दुल हई बलोच कोयटा खां लाहौर वञी रहियो हो त बहावलपुर वेझो संदसि कार सां हादसो पेश आयो। अब्दुल हई बलोच बलोचिस्तान नेशनल मूवमेंट ऐं नेशनल पार्टी सां पिणु वाॻियल रहियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, बलोचिस्तान जे अॻूणे वॾे वज़ीर अब्दुल मालिक बलोच, सूबाई वज़ीर सईद गनी ऐं STP चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी पारां ॾुख जो इज़हार। इस्लामाबाद हाई कोर्ट PPA नून लीग जूं पीका तरमीमी ऑर्डिनेंस 2022 बाबति दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं। तफ़सीली फ़ैसिलो जारी। अदालती फ़ैसिले में चयो वियो आहे त सियासी जमायतूं अवाम जी नुमाइंदगी कनि थियूं। उमेद आहे मसइलनि खे पार्लियामेंट में हल कयो वेंदो। पार्लियामानी मामलनि में अदलिया जी मुदाख़लत ऐवान खे कमज़ोर कंदी आहे। अदालत दरख़्वास्त गुज़ार एडवोकेट मंसूर खे पीका तरमीमी ऑर्डिनेंस केस में अदालती मददगार मुक़ररु करे छॾियो। मुस्लिम लीग काफ अपोजिशन खां पंजाब जी वॾी वज़ारत घुरी वरिती। ज़रियनि मूजिबि पीपल्स पार्टी ऐं काफ लीग जी आला क़यादत विच में राब्तो। चौधरी भावरनि अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी खे चार्टर ऑफ डिमांड पेश कयो। काफ लीग अपोजिशन खां पंजाब में वॾी वज़ारत घुरंदे वाज़िह मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त उन खां घटि कंहिं क़िस्म जी सौदेबाज़ी न कई वेंदी। वॾी वज़ारत मिलण जी सूरत में काफ लीग पंजाब ऐं मर्कज़ में इन हाउस तब्दीली जी कामयाबी जी ज़मानत ॾियण जी ख़ातिरी कराए छॾी। मुल्क में बिना देर नयूं चूंडूं कराइण जी मुख़ालिफ़त।